अस्सलामुअलैकुम नाज़रीन, काश न्यूज़ जी इलाक़ाई ख़बरुनि सां गॾु मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा। तव्हां ॾिसी रहिया आहियो काश न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक़्त ताईं जूं ख़ासि ख़बरूं। मीरपुर माथेलो मां हामिद वसी जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ वेझो ॻोठ खोहारो जे रिवासण औरत मसमात हमीदा ज़ाल सोबो सबूर दायो एसएसपी घोटकी जे ऑफिस ॾाढो एहतजाज जी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजा ॾेर अब्दुल शकूर दायो, इलियास दायो, अमीर बख्श दायो मुंहिंजे मुड़ुस खे गिरफ़्तार कराए मुंहिंजी ज़मीन ते बीठल कमंद कटाए खणी विया आहिनि, जेका मूं सां ज़्यादती आहे। हुन वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। कंदकोट मां रिपोर्टर ग़ालिब हुसैन सुमर जी रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट वेझो सी सेक्शन थाणे जी हद मां हथियारबंदनि मज़दा गाॾी ते फायरिंग करे हिकु अब्दुल ख़ालिक गोलो खे ज़ख़्मी करे छॾियो। जरदुर मोहम्मद गोलो खे मुबैना अगवा करे कच्छ तरफ़ फरार थी विया। पुलिस ॾोहारियुनि जे अॻियां बेवस बणियल वाक़े ख़िलाफ़ कंदकोट इंटरसा हाईवे ते गोला बिरादरीअ पारां धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन सिलसिले में गोला बिरादरी जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर ज़िलो बदमनी जे वर चढ़ियल हो। हर रोज़ अगवा फुरूं धाड़नि जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि, पर पुलिस का बि कार्रवाई न पई करे ऐं रोड में महफ़ूज़ आहिनि। असां IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर खां मुताबिक़ कयूं था त फिलफोर नोटिस वठी अगवा थियल नौजवाननि खे बाज़ियाब कराए वञे। जेसिताईं असांजा मुखवी बाज़ियाब न थींदा ही धरणो जारी रहंदो। लाड़काणो मां हाजन गोरेजो जी रिपोर्ट मुताबिक़ ऑल सिंध यूनिवर्सिटीज़ एम्प्लॉइज़ फेडरेशन यूनिवर्सिटी ऑफ लाड़काणो एम्प्लॉइज़ एसोसिएशन तरफ़ां जनाह बाग चौक ते यूनिवर्सिटी जे VC ज़ाहिद खंड जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सिराज अहमद भुट्टो, मंज़ूर अहमद जतोई, मुज़फ़र अली गाॾेही ऐं ॿियनि मुलाज़िमनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काणो यूनिवर्सिटी जे VC 4 महीननि खां पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। मुलाज़िमनि वधीक चयो त असांखे जॻहियूं मसवाड़ती आहिनि, असां जॻहियुनि जे मालिकनि खे हर महीने जा आसरा पिया ॾियूं। मुलाज़िमनि चयो त असांजी बचड़नि ते रहम करे पघारूं ॾिनियूं वञनि। असीं मुतालबो था कयूं त लाड़काणो यूनिवर्सिटी जे VC खे फौरी तौर हटाए वञे, उन जाइ ते कोई ईमानदार यूनिवर्सिटी में VC मुक़ररु कयो वञे ऐं असां मुलाज़िमनि जूं 4 महीननि जूं पघारूं ॾिनियूं वञनि। कुबो सईद खान मां सिकंदर अली खोसो जी रिपोर्ट मुताबिक़ कुबो सईद खान में चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियल। नामालूम चोर ट्रांसफार्मर ऐं क्वाइलूं कढी फरार थी विया। पुलिस अघुर निंड सुतल कुबो सईद खान थाणो जे हद M8 मोटरवे रोड ते वाक़िए ॻोठ मीर रहबत खान मक्सी में नामालूम चोरनि राति जो ट्रांसफार्मर मां क्वाइल कढी फरार थी विया, जंहिं ते पुलिस इंतज़ामिया चोरनि खे पकड़ण में मुकमल नाकाम थी वई आहे। ॻोठ मीर रहबत खान मक्सी जे ॻोठाणनि SSP कंबर कलीमुल्ला मलिक खे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। रानीपुर शाही बाज़ार में ईद जी ख़रीदारी ठप थी वई। रानीपुर शाही बाज़ार जूं रौनकूं ख़तम। महांगाई जे करे कारोबार खे कापारी धग लॻो आहे। इन हवाले सां ॾिसूं था रानीपुर मां मोहम्मद पंजल गाहो जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं रानीपुर जी शाही बाज़ार में, जिते ईद ईंदे ई ख़रीदारी में जेको आहे घटिताई अची वई आहे। ईद ईंदे कुझु बि न आहे बाज़ार में, ऐं ॿिनि दुकानदारनि जा ॿई मथे ते हथ अची विया आहिनि ऐं बाज़ार में जेकी आहे रौनक बि न आहे। ईद बि अची वई आहे ऐं जेको आहे माण्हुनि जे लाइ वॾी मुश्किलात आवाम जे लाइ महांगाई जे हिसाब सां, उन हिसाब सां हिते दुकानदार मौजूदु आहिनि। अचो त उन खां पुछूं त उनजो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॻिले साल ईद रमज़ान ते वॾी रश हुई, पर हिन साल सफ़ा ठिप थी वई आहे। महांगाई चोट चढ़ी विया, टिनि रेट थी विया आहिनि। जेको ग्राहक अचे थो ठहे नथो, सफ़ा ईअं मोड़ी थी वई आहे। महांगाई तमामु चोट चढ़ी वई आहे। दोस्तो जीअं त ॾिसो था बाज़ार में बिल्कुलु मोड़ी लॻी पई आहे। जेके बि दुकानदार वीचारा अचनि था सुबुह खां शाम ताईं जेको आहे वेही ग्राहकनि जे इंतज़ार में वेही हलिया था वञनि। एतिरी महांगाई वधी वई आहे बाज़ार में। जेका शइ रुपए वारी उहा 5 रुपया थी वई आहे। तंहिंखां अलावा जेके बि बिल आहिनि बिजलियुनि जा, गैसनि जा, उन्हनि माण्हुनि जो जेको आहे ॻाट टोड़ो जेको आहे सो रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो आहे, जंहिंजे करे को बि क़दम नथो खयो वञे। हुकूमत कंहिं बि ग़रीब जी का बि हेल्प नथी करे, कंहिं बि शइ खे ॿुधण लाइ तयारु न आहे। सिर्फ़ु पंहिंजे प्रोग्रामनि में पूरा आहिनि। वोटनि महिल हर को तयारु हुयो त असां आवाम जी ख़िदमत कंदासीं। हिन महिल ताईं कोई बि असांखां पुछण न आयो आहे। दुकानदारनि जूं परेशानियूं, आवाम जूं परेशानियूं, बाज़ार में माण्हू वीचारा परेशान थी उहो अघ ॿुधी नथा हलिया था वञनि। अदा अॻिले साल ईद जे हिसाब सां हिन साल जेकी ईद जी ख़रीदारी आहे उन में केतिरी रश आहे ऐं केतिरी तव्हांजो कारोबार हले थो पियो, या केतिरो महांगाई करे मुतासिर थिया? अॻे साल माशाल्लाह सुठो कमु हलियो। शायदि बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा हलिया, कुझु वरी कणकूं बणकूं लथियूं। हिन साल त सफ़ा मज़ो न आहे। शुक्र आहे, पोइ बि जेको रोज़गार आहे बिस्मिल्लाह आहे। बाक़ी हिन महिल फ़िलहाल धंधनि जा सुठा हलंदा आहिनि। अॻिले साल जी निस्बत सां हिन साल ईद जी ख़रीदारी में केतिरो ज़ोर शोर आहे ऐं केतिरी ख़रीदारी आहे, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? साईं, असांजो इहो ई चवणु आहे त अॻिले साल अञा कुझु बि माना 100 मां 50% रवैयो सही हुयो। हिन साल त माना उहो चानस ई न आहे, उहो शऊर ई न आहे अवाम में। माना रेट आसमान ते वञी पहुता आहिनि, उहा ख़रीदारी न आहे।
हाणे तव्हां ख़ुदि माना अखियुनि सां ॾिसंदो त मार्केट में घुमण फिरण वारा जाम आहिनि, ख़रीदारीअ वारो हिकु बि कोन्हे। माण्हू ॿिनि माना वेलनि में माना खाइण में परेशान लॻा पिया आहिनि त ख़रीदारी कीअं कनि तव्हां ॿुधायो पाण। उहा ख़रीदारी न आहे, उहो मज़ो न आहे। बसि शुकुर आहे रब करीम राति सां सदिके वञूं, माना ख़रीदारी ते ठिप न आहे। गिराक माना सॼे ॾींहं में गिराक अचे कोन थो, माना रेट वञी आसमान ते पहुता आहिनि। माना कारोबार हिन महिल जीअं चइजे त उहो कारोबार न आहिनि रहिया। जी नाज़रीन, जीअं त तव्हां राणीपुर जे दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त हिन टाइम राणीपुर जी जेकी बाज़ार आहे उन में तमामु मंदी आहे ऐं ईद जी जेकी ख़रीदारी आहे उहा बि बिल्कुलु बि न आहे ऐं रेशो तमामु ईद जी ख़रीदारी घटि आहे। महांगाईअ सबबु ग़रीब आवाम जी जेको आहे पोरियत जेके मज़दूर आहिनि उन्हनि जो जेको आहे जीअण जंजाल थी वियो आहे ऐं ख़रीदारी बिल्कुलु बि न आहे। दुकानदारनि जा ॿई मथे ते हथ अची विया आहिनि ऐं हिननि जो वधीक इहो बि चवणु आहे त एतिरी त महांगाई आहे जो ग्राहक अचे बि थो त उहो रेट पुछी करे तइ करे ऐं हलियो थो वञे, ख़रीदारी नथो करे। असां परेशान आहियूं, मसवाड़ूं आहिनि, ख़र्च आहिनि। असां गवर्नमेंट पाकिस्तान सिंध गवर्नमेंट खां इहा अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं त रेट जेको आहे सस्ता कया वञनि ऐं मुनासिब रेट रखिया वञनि त जीअं आवाम जेको आहे सभु ग़रीब तबिको जेको आहे उहो ख़रीदारी करे पंहिंजो तन ढके सघे ऐं चौंपल बि जेको आहे ख़रीदारी करे सघे, वठी सघे। कैमरामैन मोहम्मद अली सां गॾु मां आहियां मोहम्मद पंजलगांव, PTV न्यूज़ राणीपुर। फातमीद फाउंडेशन शहीद बेनज़ीराबाद पारां पुराणा जतोई में थैलेसेमिया जहिड़ी ख़तरनाक बीमारी में वरतल मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचाइण लाइ खून जे अतीअ गॾु करण जे लाइ हिकु ॾींहं जी कैंप लॻाई वई। इन हवाले सां ॾिसूं था न्यूज़ जतोई मां मोहम्मद हुसैन लाशरी जी ही रिपोर्ट। असीं मौजूदु आहियूं हींअर न्यू जतोई जे भरिसां पुराणा जतोई ॻोठ में, जिते फातमीद फाउंडेशन जे पारां हिते रत जे अते जे लाइ हिकिड़ी कैंप लॻाई वई आहे ऐं हीअ कैंप हर साल हिते लॻंदी आहे, जंहिंमें तक़रीबन 100 खां वधीक जेके माण्हू आहिनि, जेके डोनर आहिनि, उहे रत जो अतियो ॾींदा आहिनि ऐं उन्हनि ॿारनि जे लाइ कैंप लॻियल आहे जेके जिन ॿारनि जो पंहिंजो रत कोन ठहंदो आहे। थैलेसीमिया जी जेका बीमारी आहे, अलाह सां इन खां पनाह ॾिए। उन हवाले सां हितां जा जेके तमामु घणा माण्हू आहिनि, जेके 100 खां वधीक माण्हू आया आहिनि जिन पंहिंजो अतियो ॾिनो आहे। जॾहिं असांजी हुन ॻाल्हि ॿोल थी आहे, इन जे जेको ऑफिसर आहे त उन्हनि जो चवणु आहे त नाले अलीगुल मलाह पुराणा जतोई में मुंहिंजा नंढड़ा आहिनि, उन्हनि खे थैलेसीमिया जी तकलीफ़ आहे। मां हर साल जेको आहे 8 खां 9 साल थी विया, 10 साल मां हर साल कैंप हणाईंदो आहियां हिते, ॿुधो न। ऐं जेके बि असांखे अतियो ॾियनि था, महिरबानी दोस्त असांजा परे परे खां अचनि था, जेके असांखे रत जो अतियो ॾियनि था, उन्हनि जो तमामु शुक्रगुज़ार मां आहियां, ॿुधो न। ऐं हर साल असां कैंप जेका आहे सा हणाईंदा रहंदासीं ऐं जेकी इन ब्लड में नंढड़नि जी जेके थैलेसीमिया में मुब्तला आहिनि, उन्हनि जी हिन ब्लड जे ज़रिए ज़िंदगी बची सघे थी त असांखे वधीक ख़ुशी आहे। थैलेसीमिया जे मासूम ॿारनि जे लाइ 1 करोड़ रत जे अतीअ जी कैंप असांजी ओल्ड जतोई में हली रही आहे। हीअ कैंप असांजी हर साल हिते लॻंदी आहे, जंहिंजी अॻुवाणी साईं अलीगुल मल्हा साहिब पाण कंदा आहिनि। ऐं माशाअल्लाह तव्हां ॾिसो पिया त काफ़ी जेको दोस्त आया आहिनि साईं अलीगुल मल्हा साहिब जा, जेके हिते अॼु रत जो अतियो उन्हनि मासूम बचण लाइ ॾेई रहिया आहिनि, जंहिंजो पंहिंजो रत न ठहंदो आहे। हिन वक़्तु थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में 2500 खां मथे ॿार रजिस्टर्ड आहिनि। उन्हनि मां हर रोज़ असां 150 पोणा 200 ॿार अचनि था, उनखे फ्री में रत, दवाऊं, खाधो पीतो, हर हिकु शइ उनखे मुफ़्त में फराहम कई थी वञे। पर तव्हांखे ख़बर आहे त रत हिकु अहिड़ी शइ आहे जेको हुन फैक्ट्री में ठहे थो, न ई ॿियो कहिड़ो को जॻह जितां ब्लड अरेंज करे असां हिन थैलेसीमिया जे मासूम बचड़नि खे ब्लड लॻायूं। ऐं जेके बि डोनर असांजा हिते कैंप अचनि था, सभ खां पहिरियां असां मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं था, जंहिंमें हेपाटाइटिस B, C, HIV, VDRL, MP, ब्लड प्रेशर, शुगर ऐं हेमोग्लोबिन, इहे मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं था। जेके बि डोनर असांजो इन्हनि सभिनी टेस्ट में क्लियर करार अचे थो, उनखां बाद असां उनखां रत वठूं था उन्हनि मासूम बचड़नि जे लाइ जंहिंजो पंहिंजो रत नथो ठहे। मां मीडिया जो मशकूर आहियां, जेके हिते अची करे असांजो आवाज़ तव्हां ताईं पहुचाइनि था, हर शहर ताईं, हर तालुके ताईं, हर सूबनि ताईं आवाज़ वञे त जेके बि हिननि मासूम बचड़नि जे लाइ कैंपूं लॻनि, उते वधि खां वधि रत जो अतियो ॾियो त जे ही मासूम बचड़ा असां वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदा रहनि। मूंखे 15-20 ॾींहं नवाबशाह थैलेसीमिया सेंटर ते ब्लड लॻंदो आहे ऐं हिननि माण्हुनि जी महिरबानी आहे जो अॼु मुंहिंजे कैंप में ब्लड डोनेट करण आया आहिनि। ऐं जिते बि ख़ुदा रा कैंप लॻे त उते वञी पंहिंजो ब्लड जो अतियो ॾियनि त कंहिं मज़लूम जी ज़िंदगी बची सघे। ऐं कई ॻाल्हि तमामु ख़तरनाक बीमारी आहे, जंहिंमें असांजा 2 भाइर मुब्तला आहिनि। हिननि जो कुदरती तौरु रत न ठहंदो आहे। रत न ठहण जे करे पोइ इहे असांजा दोस्त आहिनि, भाइर आहिनि, जिन खे असां महिनत कयूं था, इन्हनि खे आमादा कयूं था। साईं पंहिंजी जान जो सदको ॼण हिन खां वधीक का बि ख़ैराती कमु न आहे। वॾी दोस्तनि जी महिरबानी आहे, जेके अचनि था हिते असां वटि, असांजो साथ ॾियनि था, असांजी मदद कनि था। वॾी महिरबानी हुन दोस्तनि जी।
असांजी थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी नवाब जी तरफ़ां हिते कैंप हर दफ़ा सालानी लॻाई वेंदी आहे, जंहिंमें असांजा माना 100+ डोनर अची करे ब्लड ॾींदा आहिनि। उन ॿारनि जा जिन ॿारनि जो रतु न ठहंदो आहे, जंहिंखे हर 10 ॾींहं रतु लॻंदो आहे, उन ॿारनि जे लाइ अची रतु ॾींदा आहिनि। ऐं असांजी सॼी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंप लॻंदी आहे ऐं सॼी फ्री ऑफ कास्ट कई वेंदी आहे, जंहिंमें असां रतु वठण खां पहिरियों तव्हांजो हेपाटाइटिस बी, हेपाटाइटिस सी, HIV, VDR, MP 5 ताईं टेस्टूं कंदासीं। अगरि स्क्रीनिंग क्लियर आहे, रतु पूरो आहे, त पोइ जेको थी सघे 100 cc या 200 cc मासूम नंढे ॿारनि लाइ रतु वठंदा आहियूं, जंहिंजी ज़िंदगी असां बचा सघूं। ऐं मुंहिंजी जिथे बि आवाज़ वञी रही आहे, त अपील आहे कि जिथे बि थैलेसीमिया जी का कैंप ॾिसनि, त उनमें अची करे पंहिंजो हिसो वठनि ऐं मासूम ॿार जे लाइ रतु जो डोनेट कनि।